नाज़िम मित्र खे ॿुधाईंदा हलूं त लाड़काणो में कोरोना इलाज लाइ कमेटी के चेयरमैन सिहत खाते की कारकर्दगी ते सवाल उथारे छॾिया आहिनि। प्रोफेसर हाकिम अली अबड़ो मेडिकल सुप्रीडेंट ऐं डीसी के लिखत में खत लिखियो आहे। आईसीयू में 8 वेंटिलेटर ऐं 6 मॉनिटर ऐं ऑक्सीजन लाइनूं कम नथियूं कनि। खत जो मतन आहे इहो, राति जे वक़्तु वधीक मरीज़ फौत थियनि था, अमलो निंड में पयल आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, लाड़काणे में अवां खे अपडेट करे रहिया आहियूं त कोरोना इलाज लाइ कमेटी के चेयरमैन सिहत खाते की कारकर्दगी ते सवाल उठारिया आहिनि। प्रोफेसर हाकिम अली अबड़ो मेडिकल सुप्रीडेंट ऐं डीसी के खत में लिखियो आहे त आईसीयू में 8 वेंटिलेटर ऐं 6 मॉनिटर ऐं ऑक्सीजन लाइनूं कम नथियूं कनि। राति जे वक़्तु मरीज़ फौत थियनि था, अमलो निंड में पयल आहे। डॉक्टर बिना के इतला जे घरनि ॾांहुं हलिया वञनि था। अवां खे ॿुधाईंदा हलूं त लाड़काणो में कोरोना इलाज लाइ कमेटी के चेयरमैन सिहत खाते जे कारकर्दगी ते सवाल उथारे छॾिया आहिनि। प्रोफेसर हाकिम अली अबड़ो मेडिकल सुप्रीडेंट ऐं डीसी के खत में लिखी छॾियो आहे त आईसीयू ऐं 8 वेंटिलेटर ऐं 6 मॉनिटर ऐं ऑक्सीजन लाइनूं कम नथियूं कनि। इन हवाले से असां राब्तो कयो लाड़काणे में आवाज़ टीवी जे रिपोर्टर रशीद समोसा। जी रशीद, कोरोना इलाज लाइ जेकी माहिरीन से ठहियल जेकी कमेटी जी जेकी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जेकी टीम जो जेको चेयरमैन आहे प्रोफेसर जेको आहे जेको हाकिम अली अबड़ो उन सिहत खाते पारां जेके नओं जेको ठाहियल हो आईसीयू लॻायल मशीनियूं आहिनि कुझु ॾींहं अॻु उहे ख़राब लॻी पयूं आहिनि। उन इहो ख़त में ॼाणायो आहे ऐं जेको उन हाकिम अली अबड़े जेको ख़त लिखियो आहे उहो डिप्टी कमिश्नर लाड़काणो नौमान सिद्दीक़ खे ऐं जेको मेडिकल सुप्रीडेंट आहे जेको इरशाद काज़मी उनखे खत लिखियो आहे ऐं खत में इहो ॼाणायो वियो आहे त जेको कोरोना के इलाज लाइ जेकी कमेटी जो जेको चेयरमैन हाकिम अबड़े इहो लिखियो आहे त आईसीयू में जेको 8 वेंटिलेटर ऐं 6 मॉनिटर ऐं ऑक्सीजन लाइन जेकी आहे उहा सही कमु न पई करे ऐं हाकिम अली अबड़े इहो वधीक ॼाणायो आहे त राति जे टाइम जेके वधीक मरीज़ आहिनि उहो फौत थियनि था ऐं अमलो जेको आहे उहो निंड सुठो पियो आहे ऐं डॉक्टरनि खे बग़ैर ॿुधाइण जे हलिया पिया वञनि। ऐं हाकिम अली अबड़े वधीक खत में इहो ॼाणायो आहे त आईसीयू में जेकी सफ़ाई सुथराईअ जो जेको निज़ाम आहे उहो बहितर न आहे ऐं जेकी उते सफ़ाई सुथराईअ जो जेको अमलो आहे उहो ग़ाइबु आहे ऐं सफ़ाई सुथराई जेकी आहे उहा मुकमल तौर ते करण में नाकाम आहे। ऐं जेको वधीक जेको खत में आईसीयू जेको ॼाणायो आहे हाकिम अली अबड़े उन इहो चयो आहे त आईसीयू में जेको ज़रूरी मशीनरी बि आहे उहा फराहम न कई वई आहे ऐं जेके टेस्ट मशीनियूं न हुजण करे मरीज़नि जी जेके वारसनि खे जेके आहिनि उहे महांगियूं टेस्ट निजी लैब्स मां कराइण ते मरीज़नि जा वारस उहे मजबूर आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त कुझु ॾींहं जेके अॻु डिप्टी कमिश्नर नौमान सिद्दीक़ इहो आईसीयू जेको वार्ड आहे उनजी जेको आहे उते पहुची उनजो दौरो कयो हो ऐं इहो ई चयो नौमान सिद्दीक़ डिप्टी कमिश्नर त जेको आईसीयू आहे हिते वेंटिलेटर मशीनियूं आहिनि ऐं हीअ आईसीयू बहितर तरीन आईसीयू आहे। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त जेके डॉक्टर आहिनि या जेकी कोरोना के हवाले सां जेकी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो जेको प्रोफेसर आहे सीनियर प्रोफेसर हाकिम अली अबड़ो उनजी अॻवानी में जेकी उनखे चेयरमैन बणायो वियो हो कोरोना जो, अॼु उन उहे सवाल उथारे छॾिया आहिनि इन ई आईसीयू जे हवाले सां। उन इहो पंहिंजे ख़त में ॼाणायो वधीक इहो ॼाणायो आहे त जेके मशीनियूं आहिनि उहे नाकार आहिनि मुकमल तौर ते ऐं उन जूं जेके लाइनियूं विछायूं वयूं आहिनि उहे बि ठीकु न विछायूं वयूं आहिनि ऐं 2 अरब खां वधीक जेकी बजट आहे चांडका अस्पताल जी या सीएम सिंध जेको मुराद अली शाह महीनो अॻु आयो हो लाड़काणे में इहो विज़िट करे वियो हो ऐं उन इहो चयो हो त हिते आईसीयू वार्ड ठाहींदासीं। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जेको आईसीयू वार्ड जेको ठाहियो वियो आहे उहो उनजी जेके मशीनियूं आहिनि उहे जेके आहिनि उहे मुकमल तौर ते नाकारा बणिजी चुकियूं आहिनि ऐं आईसीयू में हूअं त जेकी चांडका अस्पताल जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त मुकमल तौर ते सफ़ाईअ में जेको आहे चांडका अस्पताल जी इंतिज़ामिया जेकी आहे उहे सफ़ाई कराइण में मुकमल तौर ते नाकाम आहे। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त जेको आईसीयू आहे जेको सेंसिटिव जंहिंमें जेके मरीज़नि जी ज़िंदगी ऐं मौत जो सुवालु हूंदो आहे उते बि उन्हनि प्रोफेसरनि इहो लिखियो आहे त हिन में आईसीयू में जेको आहे उहे सफ़ाई सुथराई न हुजण सबबु अञा वधीक बदबू फैलिजी वञे थी ऐं जेको अमलो आहे उहो बिगैर डॉक्टरनि खे ॿुधाइण जी ऐं पाण ई निकिरी वञे थो अचे थो का ख़बर कोन्हे त अमले खां पोइ पुछा करण वारो बि न आहे। इन ई हवाले सां यंग डॉक्टर्स गुज़िरियल ॾींहुं हुजे या 20 ॾींहं अॻु में उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस बि कई। उन्हनि इहो चयो हो इल्ज़ाम हयो एमएस ते त जेके किट्स आहिनि असांखे कोरोना जे हवाले सां असांखे किट्स बि न पई ॾिनी वञनि ऐं हैंड ग्लोव्स बि न पिया ॾिना वञनि ऐं जेके मास्क आहिनि
उहे थी न पिया ॾिन वञनि। यंग डॉक्टर्स जेके आहिनि उन्हनि इहो चयो हो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे त असांजी जेके ज़िंदगियूं आहिनि उहे ख़तरे में पइजी वियूं आहिनि ऐं असांखे किट ॾिनी वञे न त ओपीडी जो बाइकाट कयो वेंदो। इन जे हवाले सां यंग डॉक्टर्स या जेके जेकॾहिं ॻाल्हि कजे कंसल्टेंट्स जेके आहिनि डॉक्टर्स कंसल्टेंट्स जेके अॻवान आहिनि उन्हनि एसोसिएट प्रोफेसर हुजनि या लेक्चरार जेके प्रोफेसर हुजनि उन्हनि इहो जी रशीद, वॾी महिरबानी आवाज़ जी आगाह करण लाइ।